सिजु नमासी सोढल ते हमलो थियो आहे। हमलो सोढल ते हमलो मासी दादन शफन हमलो कयो अथसि, तमाम घणो जख्मी आहे। खुदा पियो ख़ैर करे, ईसन वारा अस्पताल खणाए विया अथसि। चाची जेको भी आयो आहे न मानी तैयार आहे, उनखे खणी ॾे। निभागी जी तू हिन घर में आई न, असांजे घर में रोज राड़े जो तू सबब बणी आई। तुझी तो खोड़ी डंबड़ी पवंदी। चाची चाची मूं गुनाह कहिड़ो कयो? निपटी बस त अची तोखे तुंहिंजो गुनाह ॿुधायां थी। जेकॾहिं मूं तुंहिंजो तॾो नाहे खयो न त मुंहिंजो नालो बि सारा न आहे। अचां त सही पी। हाँ हाँ चई छॾियोसि भले। किबला किबला हाँ मां तव्हां सां पोइ ॻाल्हायां। छा थियो गोर? बाबा ज़िलज़िलो अची वियो। सिलसिलो? उतां की न लुॾी छा? अरे ॻाल्हि कर, ट्रेक छॾ। ओ सोढल आहे न, वो सुतो पियो अथव। सोढल सुतो पियो? हा बाबल, दादन शफन दोस्तन सां गॾिजी मथस हमलो कयो आहे। ईसन अस्पताल खणी वियो अथसि। दादन पलांद कयो? पलांद तव्हां खां थियो आहे। मूंखां? हा बाबल साईं, सो बि दादन करे ॾेढरी ज़ुकाम मौला जो आशान साईं। अरे मूंखां पलांद कीअं थियो? जेका ज़मीन सोहराब ऐं शफन आबाद कंदा हुआ, उनजा कागज़ त मूं सोढल जे नाले कया हुआ। उहा ई ज़मीन नए फसल पोखण लाइ खेड़ाइण वियो हो त हमलो थियुसि। तव्हां चयुसि न त नओं फसल कर। हा चयोमांसि त थियो न तव्हां ते हमलो, तव्हां खां पलांद। विछांसि तो काठ में। हेलो हा सिंह साहब, शहबाज खान थो ॻाल्हायां। दादन मुंहिंजे हारी ऐं बिरादरीअ जे माण्हू सोढल ते कातलाणो हमलो कयो आहे। उन ते इरादा क़त्ल जो केस दाख़िल कर ऐं जल्द गिरफ़्तार करेसि। हा हा जे क़त्ल थी वियो न त क़त्ल जी FIR कजांइसि, पर इहो कदम तोखे बिना देर खणणु घुर्जे। माशाल्लाह। किबला दादन सां दोस्ती था निभायो? दोस्ती दादन सां? गिरफ़्तार थिए त बची वञे न, बची वञे त थी न दोस्ती निभाइण। छॾियोसि त घुमे त सोढल ईंदे ई घुमाए रखेसि। दादन थो गुॾे ॾेढरी ज़ुकाम मौला जो आशान साईं। ॻाल्हि त वज़नाइती कई थी गोर, पर जेसिताईं सोढल बचे या अचे तेसिताईं त दादन सुख में न हुजे। उहे ॿाहिरि न त अंदरि, कबुस पुलिस मुक़ाबले में मौत जे घाट। अम्मा ॾाढी बुख लगी आ। बुख लगी तई? पंहिंजी घरवारी खां नथो घुरी? उहा मरी वई आहे छा? घरवारी? केर घरवारी? तोखे घरवारी जी भी खबर न है? न मुखे मानी दे, घरवारी न खपे। घरवारी न खपे? अकुल ॾिसीस। हा मुखे मानी दे। तरस तोखे मानी ॾियां थी। हिक ॾिसण त ॾे, इहा आहे किथे? मानी पचाई बथई या न? माई ॾिस त ॼण पिणस जो वॾो कारोबार हुयो जो राणी थी ते अची पुगी आ, बेफिकर थी सुती पई आ। अथस का परवा? मामी छो खेर त आहे? हा खेर आहे। तुंहिंजे मुड़स खे मानी थी घुर्जे, उहा बि मां खणी ॾियांसि। उथ न त ॾिदी से मुहारो चंबो त
पंहिंजे खट तां हेठि। मानी बचाए रंधणे में रखी अथम मामी, खणी ॾेसि। हिन में कावड़ जी कहिड़ी ॻाल्हि आहे? तोखे का बीमारी थी आ या टीबी थई या साई जो असर थई जो संद सुकी विया थई? अची त सुम्ही रहे उठ। हाँ हाँ ये अखियूं कुरड़ियूं करे न ॾिस, रखे न टिफड़ी तपाए अखियुनि ते। हल उठ पंहिंजे मुड़स खे मानी ॾे त मोह न कुटियईं मोहरीअ सां। ही आ तुंहिंजी घरवारी, हाणे सुञाणे छॾीस। ये तो फुफाट रामा। फुफाट चविस, ज़ाल चविस या घरवारी चविस, इहा अथई। अॻिते जेका बि शइ घुरणी हुजे न त इन खे चइजांइ। बुखा घुरी थे त ॾींदीसे लपाट लोणे वारी। हाणे जी समानी इसी छा थी ॾे ॾिरी? थाणो को तोखां डिॼे थी छा? थाणो धणकी आ, निधणकी न आहे। तूं मुंहुं ख़राब करे छो अची पहुतो आहीं? शफ़न हिते त न आयो? न छो? सोढल सां दादन ऐं शफ़न छेड़ो कयो आहे। सोढल मरणी गा, पर चवनि था त शफ़न अलाए दादन सख़्तु धकी आहे। जाई तूं चवीं? इहा बि भोग जहिड़ी ॻाल्हि आहे। हिते त कोन आयो आहे, वरी जाचिस ॿाहिरि, वारो कर। ॾिसां थो, मथां शहर ताईं वञणो पवे। मामा शहर छो? थी सघे थो अस्पताल पहुता हुजनि। अञा हिते बीठो आहीं, वारो कर वञ। या रब रहम कजाए। पाण ते हमले थियण खां पोइ डिॼी धिकी ओताक में वेठा हो। तव्हां नथा निकिरो त छॾियो बगन खे, त बगन जी सट बघड़ जो झट। मतलब सरकार बगन जो मतलब या बेकार जेको ईंदो दस तो चई ॼण संदस आदतुनि में शामिल आ। और थदाईअ सां बेकार मतलब आ पीरल पाबोड़ी। हमलो भी शहबाद जे माण्हू सो भी असांजे सरदार ते कयो। फैसले में चालाकी करे ऐं कूड़ा कागज़ ॾेखारे न रुगो बीण खां बचियो पर फसल ऐं ज़मीन भी गिड़काए वियो। अॻिते इहो त छाबदा छफन ऐं दादन खे ईअं सोढल उहा ज़मीन कहण वियो त वञी लेटायूंसि। तव्हां हिते माठ वेठा आहियो। भगन वो सरदार छा करे? अरे उन्हनि जी टेक बणजी वञे त ॿीहर कब्ज़ो थी वञे। शहबाज खे बि ख़बर पवंदी ऐं दादन वारनि खे बि हुशी ईंदी। समझंदा त सरदार सपोर्ट थो करे। हा बाबल, जे केस थे त केस में मदद करियो, जे झेड़ो त झेड़े में सखणे सहार जी त ॻाल्हि करियो न। इहे ने कमज़ोर थिया न बाबा त तव्हां बि कमज़ोर। पोइ शहबाद जी बिरादरी ऐं शहबाद घर वेठे अची सोड़ो पवंदो। ॾिसां थो। जेतर ॾिसंदव तेतर सिज लही वेंदो। हुकुम कयो बगन खे, बगन जी सट बघड़ जो झट। सरकार बगन बराबर सही तो चए। ये जमीन वरी तहां वटि अची वेंदी। पीरल पागोड़ी तू न मञीदो आहीं। बगन सदाई बराबर, सदाई सचो। हलो अस्पताल ऐं थाणे खां पोइ शहबाज असां बि पाणी करणा आहिनि। हलो बाबल। अम्मा तू दादन लाइ कीअं थियो? दिलेरन जी धीअरियूं मायरियूं ऐं भेनरूं रोज लाइन कवर रोड बंद कराए। तोखे तकलीफ़ नथी थिए अम्मा? जेरे में टुंग थींदो आ त तकलीफ़ कान थींदी आ। तकलीफ़ थींदी आ त रोअण सां। सूर न घटबो आ, अञा बि वधंदो आ। जॾहिं झेड़ो झटियूं बीठो आ, इहे वक्त बि ईंदा आहिनि। इहे वक्त ऐं महलूं मर्दनि ते ईंदियूं आहिनि। तूं बि मर्द थी, औरत न थी। लॻे थो कठोर थी वई आहीं अम्मा। इहो तुंहिंजो ख़्याल आहे धीअ। जॾहिं तीर लिड़ीअ मां लॻी वञी ॿिए पार टपंदो आहे, इहा ख़बर मुंहिंजे मथे मां ईअं गुज़री वई आहे। सब्र कर, बसि हौसलो कर ऐं दुआ कर त ख़ैरियत में हुजे। तेसी ताईं झगड़ंदो वते। कंहिं बेवाजिबीअ खां सवाइ दादन लड़ंदो ई नाहे। अचे ख़ैरन सां त सम्झायांसि थी।
थिया दादन साहब दादन कूड़ थी ॻाल्हाए कूड़ मुंहिंजे मज़हब में न आहे ॻोल्हे संदर जेकॾहिं थियो तो तोखे बि हथ कढी हणंदुसि हण मूंखे हथ कड़ी वठी हल थाणे ते दिलेरनि जूं मारियूं इन दहमान में कॾहिं बि दहलजी न वेंदियूं आहिनि आस्ते ॻाल्हाए भाई साहब खां न ॻाल्हाईंदसि आस्ते छा पुलिस बिना इजाज़त जे घर में घिरण जो हक़ रखे थी साहब हणो हथ कढी तोखे पंहिंजी माउ थंज इहा प्यारी आहे त औरतुनि खे हिस्सा आहे घर मिलण सवलो ना आहे जॾहिं मिलेसि त अचे न इन विच में हू मीरल पहुची वञे त पोइ कोन पहुचंदो जेका डॉक्टर ॻाल्हि कई सा बि शक में हुई न धीअ पक त कान हुई थी सघे थो उहो माण्हू मीरल जो न हुजे को ॿियो हुजे या वरी को हुजे ई न सतार शक कयो हुजे ॿियो केरु पीछो कंदो डॉक्टर जो हुन वीचारे डॉक्टर बि असांजे करे दुश्मनियूं विहायूं आहिनि चए पियो पहरेदार जो सो बि बंदोबस्तु कोन कयईं मञा थी शाबस अथसि पर अची वेंदो हरू भरू असां हां छो हारियूं मूंखे पतो नाहे छो परेशानी आहे मां असांजूं परेशानियूं रब दूर कंदो अड़ी हाणे यादि आयो छा मां डॉक्टर सतार चई बि वियो पर अंदरां दरवाज़ो बंदि करणु विसरी वियो ये तो न कर हाँ हाँ लगो ये लखा केतरो लिखे सगनो हलो के में जा वारे चरी का गोली सां असांजो खून तोखे माफ़ आहे असांजा लाश हलंदा तोसां शामिल पकड़ भी नहीं के रमेश जा बता शामिल कुछ न अल्लाह है गोली शामिल के दिन के जहां भागो डॉक्टर के जाना तो मेरा ना पर तुझे हयाती प्यारी आ बड़ा सुस्ता लड़का गिरफ्तार करो उनके गिरफ्तार करने में नहीं के डॉक्टर साहब तव्हां अचो बयान ॾेई एफआईआर दर्ज करायो ठीक है मैं थोड़ी देर में अचां हलो इनके वठी हलो हलो
हिन खे निंड में निंड ॾियण हेफ़ अथई बेवकूफ़। मुड़ुस मोलनि सां न विढ़ंदा आहिनि, चीरनि सां झगड़ो थींदो आहे। जे त पाणे ख़बर पवंदसि त दादन मौत आहे। ये मौत डरणो न रियाणे। पाण खे बिरादरीअ समेत सरकश ॾाढो थो समझी, पर आहीं कोन शहबाज़ खान। मोची ज़मीन ते वरी पचरी। शहबाज़ खान तॾहिं आहे तंग न पवंदो आहे। मां पंहिंजी बकरीअ खे दोहरी थो परायां। तुंहिंजी बिरादरी या का ॿी बिरादरी उहा दोहरी लाइ ॾेखारे त मञासि। शहबाज़ खान दोहरी त छा, बकरी भी हज़म थी वेंदई। हाँ सही, दोहरी ऐं बकरी कंदो तव्हां हज़म। ॾेढरी ऐं ज़ुकाम मौला जो आहे शान सही। रोक पंहिंजे ॿोलड़े खे शहबाज़ खान। हा सरदार, त बगन जी सट बघड़ जो झट। तो ज़मीन ते ॿीहर हर हणाए दहशतगर्दीअ खे दावत ॾिनी आहे। मूं कागज़ ॾेखारिया आहिनि, हाणे मुंहिंजी आहे। सोढल जे नाले ते आहे, काए सघे थो। मूंखे अॼु कागज़ मिलणा आहिनि। मालूम थी वेंदी त असुल ऐं नकुल कागज़नि में केतिरो फ़र्क़ु आहे। तो मूं ते हमिलो करायो, मूं साहब खां कमु थो। तोखे चयुमि त तो तदारक न कयो, हाणे ॿीहर न ईंदुमि। केबला रेडन अॻियां रबाब वॼाईंदे भरिया थिया। हराम खान, छा बॾे पंहिंजे छाड़तनि खे। तोखे अॻ में बि चयोमि ऐं हाणे बि चवां थो, शहबाज़ खान सां गोड़े गजगोर करण ओ ताक़त न ईंदो कर। खिलण मिलण अच, ॿाहिरि जेको वणी उहो वञी कर। बाहूं ॿिन्ही जूं कोन्हनि ॿधल। ठीकु आहे, अच बगन। हलो बाबल, त पिलो कयूं। और तदाई सां सरदार काती खाइमस पर थपराण विसरी वई। हाणे थपराण खां सवा फेरायां तू धक्का थी ॾेढरी ज़ुकाम मौला जो आहे शान सही। ऐं जे तू धक्का न थी पोइ पंहिंजो ख़ैर न सम्झजांइ। ॿुधंदव ऐं मुज़रा ॾींदव। तव्हां ज़ोर लॻायो त बाहूं वरनि। छो बाहूं सुकी वयूं अथई छा जो कोन ख़बर नी? औरतुनि जी ॻाल्हि कई थी भला। गोहर सोढल सिहतमंद थे। उहे राज जा माण्हू कठे करे बाराम खान जे ॻोठ ते कड़ो चाढ़ियो ऐं दादन जे घरां कढी अचो। तव्हां ॿाहिरि कयोसि त सोढल सेकड़नि में सिहतमंद थी वेंदो। रुॻो लठियूं ऐं कुहाड़ियूं अथसि, को बंदूकूं थोरी अथसि। पोइ बहरान खान सट सां थो जो बिगड़ी थो ॻाल्हाए। ॾेढरी ज़ुकाम मौला जो आहे शान सही। गोर हल त हलूं सोढल सां मिली अचूं, पर मां अॻ में तयार थी वठां। बाबा साईं वापसी में करायां थो वठ वठां। ॾेढरी ज़ुकाम मौला जो आहे शान सही। अथे को जानवर जो साहब शफन हमले ते हमला वो भी ओढ़ो जोड़ो। शबीर तुंहिंजी छा आहे मर्ज़ी? तमरा हू कोन चवंदा आहिनि त बस छॾ, हाणे हुन जानवर जो नालो नथो वठां। वठ दादन, करे दिल जी हसरत पूरी। न बस सिर्फ तूं ठीक थी वञ। शहबाज़ रहियो थो वञे। शहबाज़ ते हमले खां फिलहाल पासो कजे। चलाए साम संभाले न सघे मथां। वरी न चइजांइ शबीर, दादन खे तो दल आई। हाँ समझण जी कर दादन। मां न समझाया बेवकूफ़। मतलब त ॿितरफ़ो मुक़ाबलो ॾुखियो पवंदो। ॿितरफ़ो कीअं? हेॾां सोढल होॾां शहबाज़। दादन
शबीर जे अकुल खे गाह चाराए त जीअं थुलो मतारो थी अड़े चरिया सोढल शहबाज़ अलॻि धुरनि हिकिड़ी धुरनि। हा न सोढू कंहिंजे किले ते थो कुॾे। बस शफ़न हिन शबीर जहिड़ा शिकरा ॻोठनि शहरनि में हूंदा त शहबाज़ जहिड़ा शिकार कीअं थींदा? दादन छा आहे? शहबाज़ शहर आयो आहे, ख़ालिद चए पियो पाण हेठि बीठो आहे। शबीर अच, अॼु शहबाज़ मोटे त दर में ख़बर पकड़जी वञे संदसि जनाज़े जे नमाज़ जी। चल मां भुल में वञी ॿिए हंधि निकितुसि। ॿिए हंधि? जे वार्ड में सोढल आहे। ओए खाली मोटी आयो आहीं चाचा, मूंखे झेड़े जे करे तो ते डॉक्टर न रहायो। खाली न मोटा हा त छा कयां? इहो बि तोखे ॿुधायां, तोखे ख़बर नाहे? ख़बर आहे, पर अस्पताल में विढ़बो आहे छा? चाचा मुड़ुस माण्हू हंधु नाहे ॾिसंदा, अस्पताल हुजे या कोर्ट उते कड़की पवंदा आहिनि, पर उहे मुड़ुस हूंदा आहिनि। मां भाड़ियो ऐं तूं मुड़ुस माण्हू आहियां, तॾहिं मथो गिदरो कयो ऐं पटियूं ॿधियो वेठो आहीं। हणणु हकलण ऐं हाकालण इहो मुड़ुसनि सधो मान। चाचा वेड़ में हणबो बि आहे त कॾहिं दुश्मन वार बि करे वेंदो आहे, बाक़ी दुश्मन जी ज़ियारत करे मोटण तो जहिड़े जो कमु आहे। ॿुधुम बलवान आहे। चाचा मां बलवान न सही, पर दुश्मन खे वक़्तु नाहे ॾिबो। जेतिरो जल्दी थी सघे सोड़ो थी उनखे माट ॾिजे, न त दुश्मन जी दिलि वधी वेंदी आहे ऐं सोभ कॾहिं बि नाहे माणबी। ए शफ़ू मां विढ़ण न वियोसि, तोखे ॻोल्हींदे हुननि जे मोह पइजी वियोसि। जीअं ई मोह लॻई तुंहिंजी वटि विसामी वई। हाणे चुप रोक थो रही, मूंखे ॼण तुंहिंजी ख़बर ई नाहे। बेवकूफ़ कंहिं जाइ ज़ोर ते दो ऐं दूल्हे दरिया खां थो बणिजे। यार मीरल दाह निकिरी विया। साह न वञई, लॻे थो लाक में वञाईंदे। लाक में वञाईंदुसि? जो न त हिम्मत हारे ॾिनी थी, शायदि पहिरियों दफ़ो लाकअप में आयो आहीं। मीरल जेकॾहिं वाहर न थी न त लाकअप खां जेल हलिया वेंदासीं। फुर अगवा इरादा क़तल ते अखि नथी ॿुॾाई? छो न फाई अची वञे? मीरल जी मेस न मरंदी न मरणी आहे, मालिकी थींदी। ईसन ई बादल ॾे नियापो कयो थम। आया त कोन आहिनि। ईंदा, ज़रूरु ईंदा, ज़मानत जी कोशिश कंदा। निकिरण खां पोइ सतार जे साह जी नाली न उॾाड़ियो न, मुंहिंजो नालो बि मीरल न आहे। अरे असांजूं औरतूं सतार संभालींदो? यार दादन ते शक ई अजायो हुयो, हुयूं ई डॉक्टर वटि मिलियल आहिनि ॿई। मूंखे त पहिरियों ॾींहं खां वठी पक हुई त डॉक्टर सतार खे लिकायो आहे, ई सहारो दादन जो अथसि। पाण हूअं बि टीप कमाए वेंदासीं मीरल। अरे ॻाल्हि त ॿुध, तो जहिड़ी संगत करे न खणिजे साण। पहिरियां कुटाए पाण, पोइ सार लाइ संगत जी। कीअं? उन ॾींहुं न जॾहिं मुड़सी करी आहे त डॉक्टर खां अॻु में ॿिन्ही खे ड्रूहे वञो आहे, पर वाइड़ो थी भाड़ाए छॾी। रुको निकिरण ॾे, नूरीअ सां गॾु मां डॉक्टर जो बि बिलो कंदुसि। जा माण्हू इंसान जी वहशत जो
मंज़र जे ॾेखारनि था, रिश्तनि खे रुलाइनि था। ही पत्थर जा माण्हू